अस्सलाम वालेकुम दोस्तों, चाल उम्मीद करें तो सब दोस्त खैरियत सां दोस्तों। मैं आहियां निज़ाम दस्ती, तव्हां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल निज़ाम दस्ती ब्लॉग। दोस्तों अॼु जी वीडियो शुरू करण खां पहिरीं असांजे चैनल खे सब्सक्राइब करियो त वरी शुरू करियूं था अॼु जी मज़ेदार वीडियो। दोस्तों असांजे ॻोठ में कुझु ॾींहंनि खां बेलाड़ो रांदि लॻंदी आहे, जेका सिंध जी सकाफ़ती ऐं मशहूरु रांदि आहे। दोस्तों उन जा कुझु सीन मूं रिकॉर्ड कया आहिनि, ऐं बि शौक़ सां ॾिसंदो आहियां उन रांदि खे, त वेंदो आहियां उन रांदि ते। उन करे कुझु सीन उन जा मूं रिकॉर्ड कया आहिनि, त मूं सोचियो पंहिंजे सब्सक्राइबर सां उहे सीन शेयर करियां। त दोस्तों उहे सीन मूं रिकॉर्ड कया आहिनि, तमामु बहितरीनु सीन आहिनि। जेकॾहिं थोरी शॉर्ट वीडियो आहे, एतिरी वॾी वीडियो न आहे। जेकॾहिं तव्हांखे उहा वीडियो पसंदि अचे थी त तव्हां कमेंट में ज़रूरु ॿुधाइजो, त आउं अहिड़ा ई सीन रिकॉर्ड करे तव्हां सां शेयर कंदो रहां। त दोस्तों उहे सीन ॾिसी वठो ऐं चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कजो ऐं वीडियो खे लाइक कजो। Syari